अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां आहियो पारस न्यूज़ शामिल कयूं था। फल्जी स्टेशन मां असलम आज़ाद सुमरो जी रिपोर्ट। फल्जी स्टेशन पेटेल्फ दादू जो अॻूणो सदर राना मोहम्मद साक साकी ऐं प्रेस क्लब जे अहदेदारनि साफ़ी राना महफूज़ जी अमर तवील अरसो बीमार रहण जे सबबि लाॾाणो करे वई, जंहिंजी जनाज़े जी नमाज़ फल्जी स्टेशन जी प्लेटफार्म ते अदा कई वई। जनाज़े नमाज़ में शहरी समाजी सियासी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, शहरीन ऐं कराची खां समाजी अॻुवान मोहम्मद इस्माइल पवर, एडवोकेट राना राशिद जावेद, राना सोहेल, मोहम्मद इदरीस, राना असलम, राना नासिर, कारोबारी तंज़ीम ऐं सहाफ़ियुनि जनाज़े नमाज़ में वॾे अंग में शिरकत कई। जंहिंखां पोइ आख़िरी रस्मो अदा करण बैदि तारीख़ी कब्रिस्तान पीर सदरुद्दीन शाह में सवें अलियुनि अखियूं सां हमेशह लाइ मिटी मां हवाले कयो वियो। जॾहिं त फल्जी शहर जे महमूदाबाद कॉलोनी में 3 ॾींहंनि खां सोग ऐं तॾो विछायो वियो आहे, जिते सोग वारनि सां तज़ियत जो सिलसिलो जारी आहे।